अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कमांडो पंवरवां सां मुखातिब आहियां। हींअर गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदीजी में जेके बल्दियाती इलेक्शन में तमामु मुंतखब मेंबर्स आहिनि टाउन्स जा ऐं यूनियन काउंसिल जा, उन्हनि जी हलबरदारी तक़रीब हिन वक़्तु थी रही आहे गवर्नमेंट डिग्री कॉलेज गढ़ी यासीन में। ऐं उन क़िस्म जूं तयारियूं जेके आहिनि उहे आख़िरी मरहले में आहिनि। हिन वक़्तु जेके तमामु मुंतखब मेंबर्स आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे मुतवक़्क़ो आहे त DC शिकारपुर जेको आहे उहो हलफ़ खणाईंदो। हिन वक़्तु जेके हाल में असांजो मदीजी खां जेको मुंतखब मेंबर आहे माहिर कानून एडवोकेट सईद दुरमोहम्मद शाह ऐं गढ़ी यासीन टाउन खां आगा शुजा खान दुरानी पंहिंजे साथियुनि ऐं वर्करनि ऐं चाहींदड़नि सां गॾु वॾे हुजूम में हिन वक़्तु गवर्नमेंट डिग्री कॉलेज में पहुची चुका आहिनि ऐं उहे हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत जे लाइ हिन वक़्तु पहुता आहिनि। हुन खां पोइ असांजे मदीजी खां जेको उतां जो मुंतखब मेंबर आहे सरदारज़ादा नजफ़ खान कमारियो साहिबु, उहो पिंडाल में पहुची चुको आहे गवर्नमेंट डिग्री कॉलेज गढ़ी यासीन में पंहिंजे वर्करनि साथियुनि हमदर्दनि ऐं जेको आहे मुंतखब मेंबर सां गॾु वॾे हुजूम सां पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु दाख़िल थी रहिया आहिनि गवर्नमेंट डिग्री कॉलेज गढ़ी यासीन में, जेको हिन वक़्तु हलफ़ बरदारी तक़रीब आख़िरी मरहलनि में आहे। ऐं सुतत ई जेको आहे जेतोणीकि टाइम 9:30 बजे रखियलु हुयो, पर हिन वक़्तु ताईं रजिस्ट्रेशन जो अमल जारी आहे ऐं चंद ई लम्हनि में हलफ़ बरदारी तक़रीब